टांका ओबावड़ो। रिपोर्टर राशिद अली पिताफी। ओबावड़ो वेझो कुछ ॾींहं अॻु कमू शहीद में पुरस्कार नमूने फौत थींदड़ नारी मसमात फ़हमीदा राजपूत जे मेडिकल रिपोर्ट अची वई आहे, जिन मथां हाणोके मुड़ुस जो इल्ज़ाम हयो त फ़हमीदा कारो पतर जे करे आपघात कई आहे, जंहिं बाद शक जी बुनियाद ते उन जे मुड़ुस असलम चाचड़ खे ओबावड़ो पुलिस गिरफ़्तार करे वरितो हुयो, जिन जे मेडिकल रिपोर्ट अची वई आहे, जिन में डॉक्टरनि सर्टिफिकेट में नारी खे तशद्दुद थियण बाद क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे, जिन जे जिस्म मथां तशद्दुद थियल हुयो, जिन जो केस दाख़िल कराइण लाइ उन जो अॻूणो मुड़ुस अकरम राजपूत ऐं उन जी धीअ मसमात शबाना थाणे ते पहुती। उन जो चवणु हो त असांजो केस हाणोके मुड़ुस असलम चाचड़ ऐं डन जे साथियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां SHO कल्ब शाह लवाए रहियो आहे। असीं IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कयूं था त हिन मामले जो नोटिस वठी मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ ओबावड़ो।